सुदसमा वारे वफाकी वजीर फवाद चौधरी से रिवायत ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल की रिपोर्ट में पाकिस्तान की हैसियत मालीन पर सियासी करप्शन ए कानून की हुक्मरानी की खोट है। काबीना इजलास का पोइ मीडिया के ब्रीफिंग नींदे फवाद चौधरी चयो त आदमशुमारी लाइ 5 अरब रुपया रखिया विया आहिनि। दिसंबर में आदमशुमारी मुकम्मल कई वेंदी ऐं जनवरी में तकबंदियूं कई वेंदियूं। हुन चयो त कोरोना वायरस की रोकथाम लाइ वैक्सीन ज़रूरी आहे। जिन माण्हुनि खे वैक्सीन लगाई वई आहे उहे नई लहर खां मुतासिर न थिया आहिनि। ओमिक्रॉन बावजूद कारोबार बंद न कई वेंदो। फवाद चौधरी चयो त काबीना फौजदारी कानून में तरमीम की मंजूरी ॾई छॾी आहे, जंहिं तहत हर फौजीदारी केस जो फैसलो 9 महीननि में थियणो पवंदो। ॼाणियल मुद्दे अंदर फैसलो न अचण जी सूरत में मैजिस्ट्रेट या जज चीफ जस्टिस के लिखत में सबब ॿुधाइणो पवंदो। जेकॾहिं लाॻापियल जज मुनासिब दलील न ॾिना त कार्रवाई कई वेंदी। संदसि हो त पुलिस खे ज़मानत जो इख्तियार ॾिनो पियो वञे। फौजदारी केसनि में प्ले बार्किंग शामिल कई पई वञे। SHO जी तालीमी काबिलियत घटि में घटि BA लाज़मी हूंदी। प्रोसिक्यूशन जो दायरो बि वधाए पियो वञे। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो त क्रिमिनल जस्टिस रिफॉर्म सां कानून जी हुक्मरानी में बहितरी ईंदी। अहम ऐं हाई प्रोफाइल केसनि जी ॿुधणी के सिधी रीत ॾेखारियो वञे। आसिफ ज़रदारी चयो आर्मी केस, शहबाज शरीफ केस, उस्मान मिर्ज़ा नूर मुक़दम केस की ॿुधणी सिधी रीत ॾेखारी वेंदी। हुन चयो त आवामी मुफ़ादनि जे केसनि जो फौरी फ़ैसिलो थियणु घुरिजे। कानून जी बालादस्ती लाइ अदलिया खे अहम किरदार अदा करणो पवंदो। सुदसमा वारे वफ़ाक़ी वज़ीर चयो त काबीना इजलास में ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल जी रिपोर्ट ते बि गौर कयो वियो। हक़ीक़त में पाकिस्तान जो स्कोर कानून जी हुक्मरानी ते न हुजण ऐं सियासी करप्शन सबब वधियो। मुल्क खे कानून जी हुक्मरानी ते कम करण जी ज़रूरत आहे। फवाद चौधरी चयो त ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल जी रिपोर्ट अञा शाया न थी आहे। इनमें माली करप्शन जो को बि ज़िक्र न आहे। मुल्क में अमीर ऐं गरीब लाइ धारदार कानून जो ख़ात्मो थियणु घुरिजे। संदसि हो त इहा रिपोर्ट मुख़्तलिफ़ तंज़ीमनि ऐं NGOs जी रिपोर्टुनि जी बुनियाद ते तैयार कई वई आहे, जिन सभिनी पाकिस्तान जी रैंकिंग खे बरक़रार रखियो। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो त रुगो इकनॉमिस्ट इंटेलिजेंस मुल्की रैंकिंग के घटायो आहे। ॾिसूं था त पाकिस्तान में इन जो सरबराह केरु आहे, पोइ ख़बर पवंदी त उन खे छो किरायो वियो आहे।